ॼामशोरे में ख़बर ॾींदा हलो त ॼामशोरे में सिंधी अदबी बोर्ड जे चेयरमैन मखदूम सईदुल ज़मा आतिफ़ बोर्ड जे जदीद टेक्नोलॉजी जी छपाई वारे शोबे जो इफ्तिताह करे छॾियो। उन मौके ते सिंधी अदबी बोर्ड जे चेयरमैन मखदूम सईदुल ज़मा आतिफ़ चयो त सिंधी अदबी बोर्ड जे छपाणे वारो शोबो इदारे जे करंगे जी हॾी हैसियत रखे थो। इन खे वधीक फ़ाल करण ऐं तरक़ी ॾियारण लाइ असां वटि मुख़्तलिफ़ प्रोग्राम आहिनि। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।